अस्सलाम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। गुल प्लाज़ा साने जो केस 8 ॾींहनि बाद सरकार की फरियाद ते दाख़िल। नबी बख्श थाने ते अणसुञातल जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल केस में गफ़लत ऐं लापरवाही जा कलम शामिल। केस जे मतन में चयो वियो आहे त प्लाज़ा जी बिजली ऐं दरवाज़ा बंद हुआ, जंहिं करे सूरतहाल संगीन थी। जांच बाद ज़िम्मेवारनि खेसि केस में नामज़द कयो वञे। टेक्निकल ऐं जांच टीम पारां गुल प्लाज़ा जो दौरो, मुख़्तलिफ़ हिस्सनि जो जाइज़ो। गुल प्लाज़ा मां हिन वक़्त ताईं 71 लाश ऐं इंसानी उज़वाहत। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त 20 लाशनि जी सुञाणप मुकमल थी चुकी आहे। लाश सड़ियल हुजण करे DNA जो अमल ॾुखियो थी वियो आहे। DC ॾखण जावेद नबी खोसो मूजिब गुल प्लाज़ा खे 90 सैकड़ो ताईं क्लियर कयो वियो आहे। 10 खां 11 माण्हू लापता आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। रेस्क्यू इख़्तियारनि मूजिब प्लाज़ा जे मलबे मां 4 DVR मिलियूं आहिनि, जिन सां साने जा कारण मालूम करण ऐं शाहिदियूं गॾु करण में मदद मिलंदी। गुल प्लाज़ा साने जी शुरूआती रिपोर्ट साम्हूं अची वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त गुल प्लाज़ा जी ज़मीन KMC जी मिल्कियत हुई। 1883 में उहा ज़मीन ट्राम सर्विस लाइ लीज़ ते ॾिनी वई हुई। 1983 में उहा ज़मीन जिनका नाले ग्रुप ख़रीद करे वरिती। उन वक़्त कराची जो मेयर अब्दुल सत्तार अफ़गानी हो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त नई लीज़ वठण खां सवाइ गुल प्लाज़ा जी तमीर शुरू कई वई। ₹3 फ़ी गज़ ज़मीन जी लीज़ फारूक सत्तार दौर में ॾिनी। इज़ाफ़ी फ्लोर नेमतुल्ला ख़ान जे दौर में रेगुलाइज़ थिया। MKM अॻवान फारूक सत्तार चयो आहे त गुल प्लाज़ा साने ते संगीन नोयत जा सवाल आहिनि। वॾे वज़ीर साने ते जवाब ॾियण बदिरां माण्हुनि खे गुमराह पियो करे। सवाल हिकिड़ा ऐं जवाब ॿिया ॾिना पिया वञनि। मेयर 23 कलाकनि खां पोइ गुल प्लाज़ा पहुतो। हुन इस्लामाबाद में छापे कयो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फारूक सत्तार वधीक चयो आहे त सवाल कयूं था त चयो वञे थो साने ते सियासत पिया कयूं। असां के बि इल्ज़ाम न लॻाया आहिनि, रुॻो सवाल कया आहिनि। खणी मञी बि वठूं त लीज़ ॾिनी वई, पर छा उहा लीज़ चैलेंज थी? असां साने तां माण्हुनि जो ध्यानु हटाइण जी कोशिश कई पई वञे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त फारूक सत्तार गुल प्लाज़ा बाबति हक़ीक़तूं लिकाए नथो सघे। वाक़े में फारूक सत्तार जो सिधी या अणसिधी तरह किरदार आहे। MKM ऐं जमायत इस्लामी जे नाज़मन गुल प्लाज़ा बाबति कानून तोड़ियो। MKM अॻवान फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दमल ॾींदे शर्जील इनाम मेमन वधीक चयो आहे त गुल प्लाज़ा सानियो कंहिं हिकु ॾींहं जी ग़फ़लत जो नतीजो न आहे, पर ॾहाकनि ते ॿधल ग़लति फ़ैसिलनि ऐं इंतिज़ामी कोताहियुनि जो अंजाम आहे। जिन माण्हुनि उन्हनि ग़लति फ़ैसिलनि जो बुनियादु विधो, अॼु उहे ज़िम्मेवारी खां फ़रार नथा थी सघनि। कराची जो अवाम सच ॼाणणु चाहे थो ऐं सच उहो आहे त जिन ग़ैर क़ानूनी अदावतुनि खे जाइज़ करार ॾिनो, अॼु इख़्लाक़ी ऐं सियासी तौर ते उहे जवाबदार आहिनि। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी सां अमरीकी सफ़ीर नेटली बेकर जी मुलाक़ात। पाक अमरीका लाॻापन ऐं गॾियल मफ़ादनि जे शोबनि में ताउन ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही मुल्कनि में जाली वीज़ा नेटवर्क ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई जो फ़ैसिलो। गृह वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त जाली काग़ज़नि जे नेटवर्क में मुलविस अंसर रैत जा हक़दार न आहिनि। एजेंट माफ़िया ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस जी पॉलिसी आहे। एजेंट माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई में अमरीकी ताउन जी आजिया कयूं था। मुल्क जे मथियनि इलाइक़नि में शदीद बर्फ़बारी, आम ज़िंदगी मफ़लूज। KPK आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में रोड बंदि। हवेली ज़िले में एम्बुलेंस समेत 25 गाॾियूं फासी पियूं। 30 ॼणनि खे रेस्क्यू कयो वियो। चित्राल में बर्फ़ानी छिप किरण सबबि घर मथां छिप किरी पई, 9 ॼणा फ़ौत। एबटाबाद में जनरेटर जो गैस भरिजण सबबि 3 जवान फ़ौत। KPK में सुभाणे खां अंगारे ताईं वधीक बरसाति ऐं बर्फ़बारी जी अॻकथी थी। पिरियालो वेझो नौजवान ऐं नारी कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल। कोट मीर मोहम्मद में जवाबदारनि नारी अलावराई शर खे क़तल करे छॾियो। केटी ज़मान शाह वारे इलाइक़े में नौजवान ग़ुलाम हुसैन तेगानी बेदर्दी सां क़तल। पुलिस मूजिब शहर बिरादरी जे जवाबदारनि नारी ऐं नौजवान खे कारे जे इल्ज़ाम हेठि क़तल कयो आहे। खानपुर महर जे नौजवान पारां MPA अली नवाज़ उर्फ राजा खान महर मथां तशद्दुद ऐं तज़लील जो इल्ज़ाम। मुतासिर नौजवान पारां वीडियो बयान में आला अख़्तियारनि खां नोटिस वठण ऐं इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो। विशाल कुमार इल्ज़ाम हणंदे चयो आहे त सरदार अली नवाज़ महर सां पेट्रोल पंप में भाईवारी हुई। भाईवारी ख़त्म करे कराची शिफ्ट थियण जी ॻाल्हि कई त हू मचिरजी पियो ऐं बंगले ते घुराए बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो। मुतासिर नौजवान जो वधीक चवणु आहे त MPA ऐं उन जे नौकर खेसि कपिड़नि खां आजो करे
तज़लील जो निशानो पिण बनायो ऐं मोतमार धमकियूं ॾिनियूं। केस इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। खैरपुर पुलिस की कार्रवाई। पंज अक़वा जो ड्रामो रचाईंदड़ मटियारी वासी शख्स गिरफ्तार। रानीपुर पुलिस कुछ इतला ते कार्रवाई करे अशरफ वरिया के गिरफ्तार करे वरितो। जवाबदार कचे में अक़वा जो ड्रामो रचाए तशद्दुद जी वीडियो ठाहे पार्सन ॾांहुं मारी हुई। गिरफ्तार जवाबदार अशरफ वरिया जो चवणु आहे त मथसि कर्ज़ वधी वियो हो, जंहिं करे हुन अहिड़ो ड्रामो रचायो। लकी गुलाम शाह में शहीद थियल SHO जो 18 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। 2 ॾींहं अॻु ॾोहारियुनि सां मुक़ाबले में SHO लकी गुलाम शाह ख़मीसो ख़ान बिरोही शहीद थियो हो। सरकारी फरियाद ते दाख़िल केस में 10 सुञातल ऐं 8 अणसुञातल जवाबदार नामज़द। गिरफ़्तारनि लाइ छापा। मेहरान यूनिवर्सिटी जो 29हों कॉन्वोकेशन। 1007 शागिर्द डिग्रियूं माणियूं। सूबाई वज़ीर यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड इस्माइल राहू जी ख़ासि महिमान तौर शिरकत। डिग्रियूं माणींदड़नि में 34 PhD, 75 मास्टर्स ऐं 898 बैचलर्स शागिर्द शामिल। पोज़ीशन माणण में शागिर्दियाणियूं मैदान मारे वयूं। नवाल शेख 2 गोल्ड ऐं 1 सिल्वर मेडल माणे वरितो। सोनम देवी लोहानो, तैयबा शेख ऐं उकबा मेमण 1 गोल्ड ऐं 1 सिल्वर मेडल माणण में कामयाब।